बिही व बारिक व सल्लिम अलैहि। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात हिकिड़े दिहाड़े जंग जो ऐलान कयो आहे, लड़ाई जो ऐलान थियो। असर जो टाइम आहे, फजर जी बांग खां अॻु में मदीने शरीफ में हुजूर पाक अलैहिस्सलाम हज़रत बिलाल खे चयो त बिलाल बांग खां अॻु में मदीने शरीफ जे गलनि में ऐलान कर त नमाज़ पढ़ी फौरन रवाना थींदासीं, घर मां अचो त तयार थिया, अचो फलाणी जंग ते हलणो आहे। नबी करीम अलैहिस्सलाम जो प्यारो सहाबी हज़रत बिलाल आल ऐलान जंग जो कंदो रहियो आहे मदीने पाक जे शहर में। ऐं मुसलमानो, अल्लाह जे हबीब फलाणी लड़ाई जे लाइ मुजाहिदन खे तैयार फरमायो आहे। महबूब पाक अलैहिस्सलाम जो हिकिड़ो सहाबी सॻोरो आहे, महबूब पाक जो गुलाम आहे। उन्ही रात हुन जी शादी थी आहे जंहिंजो नालो आहे हज़रत हंज़ला। सभई चो रज़ी अल्लाह ताला अन्हु, ॾाढे चो रज़ी अल्लाह ताला अन्हु। हज़रत हंज़ला रज़ी अल्लाह ताला अन्हु जी उन रात शादी आहे, पहिरीं रात शादीअ जी आहे। पंहिंजे घर सुतो पियो आहे, हुनजे कन ते आवाज़ पियो आहे, अल्लाह जे हबीब जो सॾु थियो आहे, हलो जंग ते ख़ुदा जे महबूब पाक तव्हां खे सॾियो आहे। हज़रत हंज़ला रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे ज़ाल खे चयो, ओ मुंहिंजी कुंवार, पंहिंजी रात पहिरीं आहे, हिक रात तो मूंसां गुज़ारी आहे, सा रात बि मुकमिल कान्हे का। और अल्लाह जे हबीब जो सॾु थियो आहे, मां वञा थो अल्लाह जे हबीब जे सॾ ते, महबूब करीम जे ज़ात बाबरकात जे सॾ ते लब्बैक चई, इस्लाम जे सरबुलंदीअ जे लाइ लहण वञा थो। जेकॾहिं मोटी आहे त पाण मिलंदासूं, जे दिलिया त मिलंदासीं, न त घोरी जान जतन जे मोटी आहे त तोसां मुलाक़ात कंदुसि, जे न त रसूलुल्लाह जे दीन तां सिर कुर्बान करण वञा थो पियो। माई हुनखे झलियो आहे त मुजाहिद घणा आहिनि, इस्लाम जा सिपाही घणा आहिनि, तूं न वए त खोटी कान्हे का, तंगी कान्हे का, अॼोकी रात रहो, सुभाणे वञा, सुभाणे की रात रहो, ॿिए ॾिहाड़े वञा, महबूब जे सॾ ते वञी सघे थो। पाण ज़ाल मुड़ुस, मां तुंहिंजी कुंवार आहियां, पहिरीं रात पंहिंजी शादी जी गुज़री आहे। हज़रत हंज़ले फरमायो, जे ख़ुशीअ सां इजाज़त ॾे त मां वेंदुसि ऐं शहीद थींदुसि, त क़यामत जे ॾींहुं तूं शहीद जी ज़ाल थी उथंदी आहे। पर जे ख़ुशीअ सां इजाज़त न ॾिनई त तलाक ॾेई छॾींदोसांइ, पोइ क़यामत जे ॾिहाड़े मां त शहीद थी उथंदुसि, पर तूं कंहिंजी ज़ाल कान लेखी बीह। हाणे जेको वणे सो फ़ैसिलो क़बूल कर। माई अर्ज़ थी करे, ओ हंज़ला, भली तूं हिकिड़ो कलाक मूं वटि रहियो हुजे, भली तूं हिकिड़ी रात मूं वटि रहियो हुजी, पर उहा हिकिड़ी रात या हिकिड़ो कलाक मूंखे क़बूल आहे, तुंहिंजी जुदाई क़बूल कान्हे का। मां चाहियां थी त हिकिड़ो बि तुंहिंजी कुंवार आहियां, त जन्नत में बि तुंहिंजी कुंवार हुजां। तोखे इजाज़त आहे, जे रसूलुल्लाह जे सॾ ते वञो तूं भली हली वञी। हदीस पाक में ईंदो आहे त हज़रत हंज़ले खे घरवारी जमल इजाज़त करणी त ख़ुशीअ में अल्लाह जे हबीब ते सॾ ते लब्बैक ते रवानो थियो आहे, पर हिन खे गुस्ल जी हालत हुई, एहतराम जी हालत हुई। हिन सॻोरे खे अहिड़ो त शौक़ ऐं जज़्बो ऐं मुहबत पैदा थी, जो हिन खां गुस्ल करणु विसरी वियो। अल्लाह इंसान आहे, इंसान पंहिंजे वस कोन्हे को, वेसर यादगिरो अलाह जे हथ में आहे। अलाह हुन जे ज़हन मां ॻाल्हि मिटाए छॾी, जहिड़ी हालत में हो अहिड़ी हालत में हलियो वियो आहे। लश्कर में शामिल थियो आहे, लश्कर में शामिल थी उन ॾिहाड़े लड़ाई लॻी आहे। अल्लाह जे फज़ल सां उन हंज़ले जे हथां काफ़र केतिरा मारिजी आहे, पर हलंदे हलंदे हज़रत हंज़लो पाण बि शहीद थी वियो। सुभान अल्लाह। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात कामयाबी अता फरमाई। इस्लाम जो अल्लाह झंडो बुलंद फरमायो आहे। अल्लाह पाक महबूबन करीमन जे लश्कर खे इज़्ज़त ऐं वक़ार सां नुसरत अता फरमाई आहे, काफ़िरनि खे शिकस्त आई आहे। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेके ज़ख़्मी हंधनि खे खणी अचो त मर्म पटी कयो, ऐं जेके शहीद थी विया आहिनि तन खे गॾु कयो त तंहिंजो जनाज़ो नमाज़ पढ़ाए दफ़न कयो। जख्मी खणी आया, मर्म पटी थी, मरी विया, जेके शहीद थी विया, अल्लाह जे राह में कुर्बान थी विया, उन्हनि जा जनाज़ा महबूब जे आॾो खणी आया। असहाबन सगोरन हुज़ूर खे अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सभई शहीद लभनि था, उन सभिनी खे खणी आया हो, पर हज़रत हंज़ले जो लाश लभे ई कोन पियो। यादि ॻाल्हि विसरी वई आहे। ओयो सहाबी जी रात शादी थी,
इतलाम जी हालत में लड़ियो, कुर्बान थियो, नबी करीम खे सहाबन तो या रसूल अल्लाह जन सभिनी जा लाश लभी आहे, असांखे याद पक्का त हंज़लो शहीद थी वियो आहे, पर लाश हुन जो लभे ई कोन। فتبسم النبي صلى الله عليه وسلم हबीबन करीमन मुर्गियो आहे, पाण खिलन था पिया, सहाबा कनि था या रसूल अल्लाह ॻाल्हि कहिड़ी आहे? अल्लाह जो हबीब फरमाए थो, ग़ैब दान नबी फरमाए थो, ओ मुंहिंजा प्यारा ग़ुलाम, हज़रत हंज़ले जो लाश मलाइका आसमान ते खणी तड़ ॾेई रहिया आहिनि, थोरी देरि खां पोइ ॾिसंदो त हंज़ले जो लाश आसमान तां लही ईंदो। मुझे महबूब पाक अलैहिस्सलाम ॻाल्हि करे बस कई आहे, वाकई थोरी देरि गुज़री, हज़रत हंज़ले जे लाश खे अल्लाह पाक जे हुक्म सां मलाइक मथे खणी हुस्न ॾेई जन्नतुल फिरदौस जे पाणी सां वापसि लाहिनि था पिया। अल्लाह जे हबीब पंहिंजे ग़ुलामनि खे ॾेखारियो आहे, ॾिसो हंज़ले जो लाश आसमाननि तां लही रहियो आहे। हबीब जे आॾो जमल रखियो वियो आहे त हज़रत हंज़ले जे जिस्म मां मुश्क ऐं अंबर खां वधीक ख़ुशबू पई अचे, जन्नत जे पाणीअ जा निशान लॻा पिया। अल्लाह पाक जे हबीब फरमायो, ही गसीलुल मलाइकता, यानी इनखे मलाइकनि हुस्न ॾिनो आहे। अल्लाह जे महबूब जे दीन जे सरबुलंदीअ जे ख़ातिर जेको जज़्बे ऐं जोश सां लड़ंदो आहे, इस्लाम जी हालत हूंदी आहे, हालांकि शहीद तां तड़ माफ़ आहे, शहीद खे तड़ कोन ॾिबो आहे, शहीद जहिड़े हाल में कुर्बान थींदो आहे ओड़े हाल में दफ़न कयो वेंदो आहे। पर ख़ुदा जे ज़ात बाबरकात फरमायो त हंज़ले खे दुनियावी हालत में इस्लाम जी हालत हुई, जन खे तड़ कोन ॾिबो आहे, पर हिन खे मलाइक तड़ ॾेई महबूब जी ख़िदमत में पेश फरमाइनि था। अवां अंदाज़ो कयो त शहादत को मक़ाम थोरो आहे छा? वॾो मक़ाम आहे, अल्लाह वटि वॾी हुनजी इज़त आहे। त हज़रत हुसैन आली मक़ाम बि फरमायो त 100 साल जहिड़ो थी रहा, उन खां बहितर आहे त हिकिड़ो साल गिदड़ जी ज़िंदगी जे बजाए हिकिड़े साल हिकिड़ी घड़ी शीर वारी ज़िंदगी थी गुज़ारिया त अल्लाह जे आलो सुरखरू त मुस्तफ़ा जे आलो सुरखरू थी वञा। ऐं अल्हम्दुलिल्लाह करबला में हुसैन खटियो, चओ अबा हुसैन ॾाढे चओ या हाराए त सूर्य खे शाबाश जो पिण मथे पुरज़ा थियो। उन सूर्य खे लख शाबसूं हुजनि, पीउ ॾाॾाणा पाण सैयद सभु मल्हाया, जंहिं अबो मल्हायो, नानो मल्हायो, भाउ मल्हाया, चाचा मल्हाया, पंहिंजे ख़ानदान जो ॻाढ़ टुटियो कई, इस्लाम जे झंडे खे हेठि किरन न ॾिनई, इस्लाम जे झंडे खे बुलंद कई। इमाम हुसैन आली मक़ाम अहिड़ी कामयाबी हासिल कई, ज़ाहिर में शहीद थी वियो आहे, पर हक़ीक़त में हुसैन आली मक़ाम जे ज़ात बाबरकात जे दुनिया मां विसाल करण खां पोइ 1 साल जे अंदरि जेके बि महबूब सां हुसैन आली मक़ाम सां करबला जे मैदान में लड़िया हुआ, लड़ण वारनि मां हिकिड़ो साल बि को ज़िंदा कोन, सभु जा सभु तबाही बर्बादी आहे। इबरतनाक उनके मौत खुदा ॾिनो। मां तोखे हिन बारे में अॼु 2-3 ॻाल्हियूं ॿुधायां थो, सलात पढ़ त मां तोखे तफ़सील सां अर्ज़ु कंदो वञा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मद व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। हिकिड़ो मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जो सहाबी आहे, जंहिंजो नालो आहे हज़रत ज़ैद बिन अरक़म, सभु चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु। वॾी उमिरि जो आहे, ॿुढ़ो आहे, कूफे जे शहर में रहंदो आहे। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे सिर मुबारक जूं 3 मंज़िलूं आहिनि। सिर मुबारक जे सफ़र जूं 3 मंज़िलूं, घणी मंज़िलूं अदा? ॾाढे घणा, घणी मंज़िलूं? पहिरीं मंज़िल करबला खां कूफे ताईं, ॿी मंज़िल हज़रत हुसैन आली मक़ाम जी कूफे खां दमिश्क शाम ताईं, टी मंज़िल हज़रत हुसैन आली मक़ाम जे सिर मुबारक जी दमिश्क शाम शहर खां मदीने पाक ताईं। हुसैन अली मक़ाम जूं 3 मंज़िलूं। हाणे हिकिड़ी मंज़िल मां तोखे ॿुधाई आहे अॻे जुमे ते, हाणे अॼु 2 मंज़िलूं कोशिशि कयां थो त पूरियूं करे ॿुधायां। हज़रत ज़ैद बिन अरक़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, मां कूफे जे शहर में रहंदो आहियां, इन वाक़े जी मूंखे ख़बर ई कान्हे का, पोढ़ो आहियां, ज़ईफ़ुल उम्र आहियां, वॾी जमार जो आहियां, पंहिंजी जाइ ते मां वेठो आहियां, पंहिंजे दरिया जे साम्हूं मां पंहिंजे घर में वेठो, ओट तो मुंहिंजे भर मां काफ़िलो लंघियो आहे। उन काफ़िले ते जो मुंहिंजी नज़र पई त काफ़िले में नेज़े जे मथां मां हज़रत हुसैन जो सिर सुञातो। महबूब जो सहाबी हो, नबी करीम जे ख़िदमत में रहंदो हो,
ऐं हुसैन आली मक़ाम सरकार जे कुल्हनि ते सवारी कंदो हो। अबा सुञाणंदो या न सुञाणंदो? महबूब जे बचन खे केरु न सुञाणे? हबीब जो गुलाम थे तो महबूब जा बच्चा जरूर सुञाणे न सही। सहाबिया हज़रत ज़ैद बिन अरक़म रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो त जंहिं महिल मां पंहिंजे दरी में निहायो त मुंहिंजे साम्हूं काफ़िलो लॻियो, उन काफ़िले में नेज़ा उभा हुआ, हिकिड़े नेज़े जे मथां सिर मुबारक हो ऐं सिर मुबारक में सुञातो त हज़रत हुसैन आली मक़ाम जो। उन सिर मुबारक में आवाज़ थो अचे, अम हसिबत अन्न असहाबल कहफ़ वर्रक़ीम कानू मिन आयातिना अजबा। उन क़ुरान पाक जी आयत मुबारक ते मुंहिंजे जो कननि ते आवाज़ पियो आहे। मां गौर सां ॾिठो, सुञातुमि त हुसैन आहे। इहा आयत पढ़ंदो पियो वञे त असहाबुल कहफ़ वारा ऐं असहाब रक़ीम वारा जेके अॻियनि नबियनि जा आशिक़ उम्मती थी गुज़रिया हुआ, अल्लाह जे दीन जा मुजाहिद हुआ, जंहिं पंहिंजूं दीन ख़ातिर जानियूं कुर्बान कयूं हुयूं। अल्लाह जे क़ुरान पाक में खे साराहियो आहे त अल्लाह असहाबुल कहफ़ वर्रक़ीम कानू मिन आयातिना अजबा। असहाब कहफ़ वारा ऐं असहाब रक़ीम वारा कुदरत जे अजीब निशान महत्व अजीब शान वारा हा। हुसैन आली मक़ाम जे सिर मुबारक ते जंहिं वक़्त में इहा आयत मुबारक मां ॿुधी आहे, हज़रत ज़ैद बिन अरक़म रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो, मां चयो त वाक़ई जेकॾहिं असहाब कहफ़ ऐं असहाब रक़ीम जो अजीब वाक़ियो आहे त हुसैन तुंहिंजो बि सभिनी खां अजीब वाक़ियो आहे। जो सिर मुबारक नेज़े ते आहे, पर सिर मुबारक ते नेज़े ते हुजण जे बावजूद बि अल्लाह जे क़ुरान जी तिलावत जारी आहे। मुंहिंजा अदा ईअं कॾहिं बि कोन थियो आहे त सिर कटिजी वञे ऐं सिर कटण खां बाद में क़ुरान ज़बान ते हुजे, लेकिन इहो ख़ासि तरह सां आल बैत जो शान हो, महबूब जे बचनि जो शान हो, जो सिर कटियो पियो आहे त ज़बान ते अल्लाह जे क़ुरान जी लोली लॻी पई आहे। हज़रत ज़ैद बिन अरक़म रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो, मां पोड़ो आहियां, वॾी जमार जो आहियां, मूंखां बर्दाश्त कोन थी सघियो इहो मंज़र जो मूं ॾिठो त हज़रत हुसैन आली मक़ाम जे सिर मुबारक खे नेज़े ते ॾिठो आहे, वरी क़ुरान जी तिलावत ॾिठी आहे त फरमाइनि था त मां बेहोश थी किरी पियो आहियां। पोइ बि मूंखे ख़बर न आहे कॾहिं मूंखे होश आयो आहे। इहा मंज़र पूरी करे हज़रत हुसैन आली मक़ाम जो सिर कूफे खां हाणे दमिश्क रवानो थियो। जंहिं महिल दमिश्क जे वेझो पहुतो त इब्न ज़ियाद जेको यज़ीद जो गवर्नर हो ऐं यज़ीद जो ख़ासि माण्हू हो, उहो अॻे ई पहुची चुको हो शाम में, दमिश्क जे शहर में जेको तख़्तगाह हो यज़ीद जो, उते पहुची चुको हो त जीअं लश्कर जो पहुचंदो, आल बैत पहुचंदा, इहे सिर मुबारक पहुचंदा त मुमकिन आहे मता शहर में को गोड़ थी पवे, फसाद थी पवे, माण्हुनि में को जोश पैदा थी पवे मुंहिंजे ख़िलाफ़ या यज़ीद जे ख़िलाफ़। तंहिंजे करे अबवा त इंतज़ाम कयां, इन जे करे हुन इब्न साद खे इहो काफ़िलो हथ में ॾिनो हो। सॼो सारो लाश आल बैतनि जो ख़ानदान इब्न साद वठूं ते आयो, पर इब्न ज़ियाद जेको हो सो पाण शाम में पहुची चुको आहे। किताबनि में ईअं ईंदो आहे त हुन उते वञी ऐलान कयो त ख़बरदार को बि माण्हू पंहिंजे घर खां ॿाहिरि न निकिरे, ऐं जंहिं महिल असां ऐलान कयूं त मुंहिंजे ऐलान ॿुधण खां बाद में वरी को बि पंहिंजे घर में न रहे, नंढो हुजे वॾो हुजे, पोड़ो हुजे जवान हुजे, बीमार हुजे तंदुरुस्त हुजे, सभु यज़ीद जे दरबार में अची यज़ीद खे मुबारकबादी ॾियो, यज़ीद जे दरबार में अची ख़ुशी मल्हायो, यज़ीद तव्हांखे मिठाइयूं ॾींदो। छाजे करे जो यज़ीद खे अल्लाह हिकिड़े बाग़ीअ जे मथां कामयाबी अता फरमाई आहे। अस्तग़फिरुल्लाह ताला रबी। हुसैन खे बाग़ी था चवनि, यज़ीद खे हक़ जो ख़लीफ़ो था चवनि। ऐं इब्न ज़ियाद वॾो ज़ालिम हो, उन जे ज़ुल्म खां माण्हू विञंदा हुआ, एतिरे क़दुरु माण्हू बुज़दिल हा जो जंहिं जीअं जो ऐलान ॿुधो त हिकिड़ो माण्हू बि घर खां ॿाहिरि कोन निकितो आहे। समूरे जा समूरा पंहिंजे पंहिंजे घरनि में शाम में दमिश्क में वेही रहिया। हज़रत हुसैन आली मक़ाम जो सिर मुबारक जीअं जो रस्ते खां रवानो थी करे पहुतो आहे शाम जे शहर में दाख़िल थींदो हुयो। इब्न ज़ियाद ऐलान करायो त हाणे तारा शहर जा माण्हू सभु यज़ीदी दरबार में अचो ऐं यज़ीद खे थी मुबारक ॾियो। आम तरह सां माण्हू चवंदा आहिनि, अल्लाह तबारक व तआला उनखे बि हिदायत करे चवंदा आहिनि त यज़ीद जो ॾोह वीचारे जो कोन हो। अरे छो चे हुन रुगो चयो त हुसैन खे गिरफ़्तार करे अचो, मारण जो हुन चयो ई कोन हो, ऐं ख़ुशी कोन हो त को हुसैन आली मक़ाम खे शहीद कयो वञे। अब जेको यज़ीद जी ताईद करे सो यज़ीदी चइबो या न? छा चइबो हुनखे?
कीअं न इमाम हुसैन जो दुश्मन हो, कीअं था चवनि त राज़ी न हो, कीअं था चवनि त हुसैन आली मक़ाम खे मारायो कोन हो, सॼो हक़ यज़ीद जो हो, सभु कुझु हुनजे हथ में हो। गवर्नर खे कहिड़ी ताक़त थींदी आहे, नंढे माण्हूअ खे कहिड़ी ताक़त हूंदी आहे, वॾे जे इशारे खां सवाइ कुझु कोन थींदो आहे। वक़्त जो सरबराह ई चवंदो आहे, उन खां पोइ हेठियां माण्हू क़दम खणंदा आहिनि। पर हिन वाक़े मां तव्हां अंदाज़ो लॻायो त यज़ीद जी शराअत हुई आहे न। हज़रत हुसैन आली मक़ाम सचो रज़ी अल्लाह ताला अन्हु, उनजो जीअं जो सिर मुबारक यज़ीद जे दरबार में पहुतो आहे त उन ऐन टाइम ते यज़ीद शराब पियो नशे में वेठो हो। अल्लाह ताला जी रात ताबरकात फरमावा इन्नमल खम्र वल मैसिर। ऐ मुसलमानों, अल्लाह पाक पंहिंजे पाक कलाम में तव्हांखे ॿुधायां थो त शराब बि मां अल्लाह हराम कयो आहे, जुआ बि मां अल्लाह हराम कई आहे। इन शराब खां बि पाण खे बचाइजो, इन जुआ खां बि पाण खे बचाइजो। हुज़ूर अकरम अलैहिस्सलाम जी ज़ात ताबरकात फरमाइनि था त वध खां वधि जानवर ख़ंज़ीर जो आहे। किनो जानवर जो असां नालो बि उनजो कोन वठणु चाहींदा आहियूं। अल्लाह पाक जो हबीब फरमाए थो उनजे रत में बि अल्लाह एतिरी बदबू ऐं उन में हुर्मत एतिरी पैदा कान कई आहे। ख़ंज़ीर खां 1000 दफ़ा शराब वधीक हराम आहे। कोई माण्हू ख़ंज़ीर खे कुड़ी खाए ऐं तौबा ताइब थिए त थी सघे थो ख़ुदा हुनजी तौबा क़बूल फरमाए। पर शराबी जॾहिं शराब पीए थो, जेसीं ताईं हुनजे जिस्म ऐं वात में शराब जी बदबू आहे, मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात फरमाइनि था अल्लाह ताला हुनखे कतई माफ़ कोन फरमाईंदो आहे। शराबीअ जी 15 शाबान जे रात बि मग़फ़िरत कान्हे, शराबीअ जी 27 रमज़ान जे रात बि मग़फ़िरत कान्हे, शराबीअ जी कंहिं बि भलारी रात मग़फ़िरत कान्हे का। हुनजी मग़फ़िरत इन सूरत में आहे तो आइंदा जे लाइ तौबा ताइब थी करे वरी हुनजे वेझो न वञ जो अल्लाह सां पको इरादो करे गुनाहनि जी माफ़ी वठे, पोइ माफ़ी मिलंदी आहे। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात हर मुस्लमान खे शराब जहिड़े लानत खां बचाए। हुज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाईंदा त शराब उम्मुल ख़बाइस आहे। जेके बि दुनिया में बेहयायूं आहिनि, जेके बि दुनिया में ख़राबियूं आहिनि, जेके बि दुनिया में बुछड़ायूं आहिनि, उन सभिनी बुछड़ाइनि जी जड़ ऐं पाण शराब आहे। असां मुस्लमान खे अॼुकल्ह इहो आम फैशन थी वियो आहे, शादी आहे त बि शराब आहे, पार्टी आहे त बि शराब आहे, 4 वॾा माण्हू गॾु था शराब आहे। छो बाबा शराब न आहे त वरी महफ़िल छाजी आहे। यादि रखजांइ शराब ऐं शराब जॾहिं पीअंदो आहे अल्लाह ताला मलाइकनि खे फरमाईंदो आहे हिन जे जिस्म मां ईमान खणी छॾियो। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जेसीं ताईं हुनजे पेट में हुनजे वात में शराब आहे हुन खां ईमान हलियो थो वञे पियो ऐं ख़ुदा न ख़्वास्ता दम परवाज़ थी वियो त बेईमान थी मरी वेंदो। ईमान हुन वटि हूंदो ई कोन को। मुस्लमान पाण खे इन लानत खां बचाइजा, इन ख़राब शइ खां बचाइजा। उहो पेशाब पिए काकूस गंदगी जहिड़ी ख़राब शइ आहे उहा पंहिंजे पेट। मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमाईंदा हुआ त शराब खे ख़ुदा तबारक व तआला उम्मत जे लाइ इन जे करे हराम कयो आहे जो शराबीअ मां हया छॾियो वेंदो आहे, शराबी मां गैरत छॾियो वेंदी आहे। वाकई असां दुनिया में वाक़िया ॿुधा आहिनि। अलाह ॾिसण खां पनाह ॾींदो चओ आमीन। मोतबर माण्हू ॿुधाइनि था जंहिंमहिल खाई पी शराबी पेट भरे ढो कंदा आहिनि पोइ तक़रीबन सभु उघाड़ा हूंदा आहिनि। काकूस वही वञे, तोड़ो वही वञे, गंदगी थी पवे, हिक ॿिए खे गंदगियूं गारियूं का हुनखे शराफ़ हया कोन हूंदो आहे। मुंहिंजा भाउ मूंखे ॿुधाए त इन खां वधीक कहिड़ी बेहयाई आहे जो भरी महफ़िल में 50 माण्हुनि जे मुंहं ते वेठो हंगे, 50 माण्हुनि जे मुंहं ते पेशाब वही वञे, 50 माण्हुनि जे मुंहं ते दोस्त बि उघाड़ो थियो पियो हुजे, 50 माण्हुनि जे मुंहं ते उल्टियूं शराब जूं पियो अचनि पियूं, गंदो थी वञे। मूंखे ॿुधाए इन खां वधीक ॿी कहिड़ी बदनामी आहे। इहो कहिड़ो फैशन आहे? इनखे अॼुकल्ह वॾा माण्हू पाई था चवनि हर शराब न आहे त वॾो माण्हू ई कोन्हे को, शराब आहे त पोइ वॾो माण्हू आहे। चल अहिड़े वॾे माण्हू को रब पनाह ॾे, ख़ुदा हया ॾे, ख़ुदा मुस्तफ़ा जो सचो उम्मती बणाए। ज़रूर पर त मां ॻाल्हि खे हलायां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक वसल्लम। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम सबको रज़ी अल्लाह ताला सिर मुबारक यज़ीद जे साम्हूं पहुतो आहे। चवनि था त यज़ीद जो ॾोर कोन हो, शराब पी हुसैन आली मक़ाम जो सिर ज़मीन ते थो रखे, पाण मथे वेठो आहे। हथ में काठी आहे, काठी खणी इमाम हुसैन आली मक़ाम जे ॾंदनि मुबारकनि खे ऐं चपनि मुबारकनि खे ऐं नक मुबारक खे हणी रहियो आहे ऐं चवे पियो त तोखे सज़ा मिली जो तो हक़ जे ख़लीफ़े जी मुखालफ़त कई आहे। अल्लाहु अकबर कबीरा। उते हिकिड़ो पुराणो सहाबी